नासिम ब्रेकिंग न्यूज़ है मां शेयर कंदासीं फ़कीराबाद मां। फ़कीराबाद जे ॻोठ अब्दुल अज़ीज़ चांडियो जे प्राइमरी स्कूल में गुज़िरियल 2 सालनि खां उस्ताद मुक़रर न थी सघियो। 100 खां मथे शागिर्दनि जो मुस्तक़बिल तबाह थियण लॻो आहे। स्कूल जे शागिर्दनि एहतजाज करे सख़्त नारेबाज़ी कई आहे। उन्हनि चयो त स्कूल में 2 सालनि खां उस्ताद मुक़रर न थियण सबबि तालीम तबाह थी रही आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया फ़कीराबाद मां। फ़कीराबाद जे ॻोठ अब्दुल अज़ीज़ चांडियो जे प्राइमरी स्कूल में गुज़िरियल 2 सालनि खां उस्ताद मुक़रर न थी सघियो आहे। 100 खां मथे शागिर्दनि जो मुस्तक़बिल तबाह थियण लॻो आहे। स्कूल जे शागिर्दनि एहतजाज करे सख़्त नारेबाज़ी कई आहे। हुननि चयो त स्कूल में 2 सालनि खां उस्ताद मुक़रर न थियण सबबि तालीम तबाह थी रही आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया फ़कीराबाद मां। फ़कीराबाद जे ॻोठ अब्दुल अज़ीज़ चांडियो जे प्राइमरी स्कूल में गुज़िरियल 2 सालनि खां उस्ताद मुक़रर न थी सघियो। 100 खां मथे शागिर्दनि जो मुस्तक़बिल तबाह थियण लॻो आहे। स्कूल जे शागिर्दनि एहतजाज करे सख़्त नारेबाज़ी कई। हुननि चयो त स्कूल में 2 सालनि खां उस्ताद मुक़रर न थियण सबबि तालीम तबाह थी रही आहे। अवां खे आगाह कयूं पिया फ़कीराबाद जे ॻोठ अब्दुल अज़ीज़ चांडियो जे प्राइमरी स्कूल में गुज़िरियल 2 सालनि खां उस्ताद मुक़रर न थी सघियो आहे। 100 खां मथे शागिर्दनि जो मुस्तक़बिल तबाह थियण लॻो आहे। स्कूल जे शागिर्दनि एहतजाज करे सख़्त नारेबाज़ी कई। हुननि चयो त स्कूल में 2 सालनि खां उस्ताद मुक़रर न थियण सबबि तालीम तबाह थी रही आहे। अवां खे आगाह कयूं पिया फ़कीराबाद जे ॻोठ अब्दुल अज़ीज़ चांडियो जे प्राइमरी स्कूल में गुज़िरियल 2 सालनि खां उस्ताद मुक़रर न थी सघियो। 100 खां मथे शागिर्दनि जो मुस्तक़बिल तबाह थियण लॻो आहे। स्कूल जे शागिर्दनि एहतजाज करे सख़्त नारेबाज़ी कई। तफ़सील मालूम कंदासीं फ़कीराबाद मां। धरती टीवी जे रिपोर्टर वहीद अली खोखर खां। जी वहीद, अपडेट कजो। जी मां ॿुधायां त फ़कीराबाद वरसा ॻोठ अब्दुल अज़ीज़ चांडियो जे मेन प्राइमरी स्कूल में गुज़िरियल 2 सालनि खां वठी मुक़रर न थी सघियो आहे। जॾहिं त उस्ताद स्कूल में 100 खां मथे शागिर्द आहिनि, उन्हनि जो तालीमी मुस्तक़बिल तबाह थी रहियो आहे। शागिर्दनि एहतजाज कंदे डीओ खे रिपोर्ट कोर्ट ॾिठी ऐं तालीम जे वज़ीर खां मुतालबो कयो आहे त उस्ताद मुक़रर करे असांजी तालीम तबाह थियण खां बचाई वञे। महिरबानी वहीद अली तफ़सील जे लाइ।